हारी जद्दोजहद कमेटी सिंध पाकिस्तान किसान राब्ता कमेटी तरफां फाइल्ड इन क्वालिटी अलाउंस जे सहकार सां रुक पंपिंग स्टेशन वधंदड़ अदम मसावात जे उनवान सां हिक मुक़ामी होटल में अवामी असेंबली मुनक़द कई वई। अवामी असेंबली में वॾे अंग में सियासी समाजी अॻुवाननि बलदियाती चूंडियल नुमाइंदनि ज़मींदारनि हारियुनि शिरकत कई। अवामी असेंबली खे ख़िताब कंदे हारी जद्दोजहद कमेटी सिंध स्टेट फाउंडेशन जी चेयरमैन शाइस्ता बलोच, यूसी मस्ती खान जे चेयरमैन नादर मंगणे जे पीपी अॻुवान मीर सफदर हुसैन खोसो, जनरल हमीद गुल फाउंडेशन जो नायब सदर मीर साबिर हुसैन खोसो, अॻूणे काउंसलरनि हाजी वलीदाद डोमकी, हारी जद्दोजहद कमेटी सिंध जे सदर अली खोसे, आशिक डोमकी, गुलाम नबी बिरोई, उर्स चौहान, शोएब उन्नड़, गमठार दल, अली नवाज जत, निज़ामुद्दीन जोगी, बरकत अंसारी, जुल्फकार अली जोगी, लियाकत अली भुट्टो ऐं ॿियनि चयो त जनरल अयूब खान जे सब्ज़ इनकलाब प्रोग्राम उन वक़्त जे ज़िले जेकमबाद हाणोके कशमोर ऐं उन वक़्त जे सखर हाणोके ज़िले सखर शिकारपुर जे बासर ज़मींदारनि जो गैर आबाद ज़मीनूं आबाद करण सिम शाखूं कढी तारीख़ी ॻोठ रुक वेझो खीरथर कैनाल ते साॼे कप ते रुक पंपिंग स्टेशन जे नाले सां हिकु लिफ्ट पंपिंग स्टेशन ठाही वई हुई, जेका थोरो वक़्तु मिलण खां पोइ इंतकामी नाअहली करप्शन सबबि गुज़िरियल काफ़ी अरसे खां नाकारा बणिजी वई आहे, जंहिं सबबि ज़िले शिकारपुर जे तालके गढ़ी यासिन तालका लखी जा 4 यूसीज़ मस्ती खान, रुक, शेरकोट ऐं अमरोट शरीफ जा दे फुहारी, टंडो, बहार, औरंगाबाद, रुक, शेरकोट ऐं हबीबकोट जे हज़ारे एकड़ ज़रिए ज़मीन ॻोठ तबाह थी विया आहिनि, जंहिंजे उन्हनि ॻोठनि जा रवायसी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लॾ पढ़ाण करे विया आहिनि, जिते बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। जॾहिं त हाणे जेका थोरी घणी ज़मीन बचियल आहे, जंहिंमें बि सिर्फ़ ख़रीफ़ जो फसल थियो, हाणे इहो बि रुक पंपिंग स्टेशन जे नाकारा हुजण सबबि तबाह थी रही आहे। रुक पंपिंग स्टेशन जो नाकारा हुजण सबबि अदम मसावात में इज़ाफ़ो थियो आहे। हिकु तरफ़ मशीन मथियनि इलाइक़नि जे जिन जो पाणी निकाल ई असांजे इलाइक़नि में अचे थो, इहो ॾींहों ॾींहुं अमीर थी रहिया आहिनि, जॾहिं त मुतासिर थींदड़ इलाइक़नि जा हारी नंढिया ॾींहों ॾींहुं ग़रीब थींदा पिया वञनि, पर को बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। असां अवामी असेंबली ज़रिए वफ़ाक़ी सूबाई हुकूमत खां मुतालबो करियूं था त रुक पंपिंग स्टेशन खे मुकमल फ़ाल बणायो वञे, रुक पंपिंग स्टेशन खे लखी ग्रेडेशन मां बिजली जो सेपरेट फीडर ॾिनो वञे, रुक पंपिंग स्टेशन जा समूरा मोटर ठाराए उन में तोसी कई वञे, काज़ी वाहन पंपिंग स्टेशन खे बि फ़ाल बणाए उन में बि तोसी कई वञे, रुक पंपिंग स्टेशन सां मुंसलिक समूरनि सिम नालनि जो खाटी कराई वञे ऐं हितां लॾ पढ़ाण करे वियल मुतासिर ॻोठाणनि खे पंहिंजे ॻोठनि में ॿीहर आबाद कयो वञे।